हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं पोइ माण्हू ना हक़ भला कंहिंजी ज़मीन जे मथां कब्ज़ो करे थो उनजो बि हशर अल्लाह साईं क़यामत जे ॾिहाड़े बुरो कंदो। अल्लाह जे रसूल जी हिक रिवायत आहे मुस्लिम शरीफ़ जी, मन क़तअ शिब्रन मिनल अर्ज़ि ज़ुल्मन तवक़हु अल्लाहु इय्याहु यौमल क़ियामति मिन सबई अर्ज़ीन। जंहिं माण्हू हिकु गिराठ, चङी तरह सम्झो, गिराठ सम्झो था न, इहे गिराठ आहे, कंहिं माण्हू कंहिंजी ज़मीन जे मथां हिकु गिराठ कब्ज़ो कयो आहे न, पोइ हे जेके 7 ज़मीनूं आहिनि हिननि 7 ज़मीननि जो गठु ठाहे हार जी सूरत में अल्लाह हुनजी ॻिची जे अंदरि विझंदो। हाणे खणो पुट हिनखे गिराठ, हिते त असां इहे गिराठ जी कहिड़ी ॻाल्हि आहे, हिते माण्हू जरैबनि जे मथां कब्ज़ो करे वेठा आहिनि, हज़ारनि लखनि जी तादाद में फ़लाणो ख़ान हेतिरी ज़मीन कब्ज़ो करे वियो। ऐं वरी जेको ॿियो भरिसां वेठो हूंदुसि उहो चवंदो यार असां हलूं हा त पोइ हीअं थिए हा, अड़े हुन त गुनाह जो कमु कयो, ख़ुदा जा बाना, तूं बि वरी इहा ई ॻाल्हि। अल्लाह काफ़ी माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि, अलाए फ़लाणो जेको आहे न कराची में भाई 200 जरेब ते असांखे न पियो ॾसे, हुन त ज़ुल्म कयो, ना हक़ कयो, दुनिया में खाए भली ऐशो आराम जी ज़िंदगी गुज़ारे, क़यामत जे ॾिहाड़े सभनि जी तादाद में जरेबनि जो गठु ठाहे जॾहिं हुनजी ॻिची में पवंदो, ख़ुदा जो कसम आहे ॾिसण वटां उहो माण्हू हूंदो जंहिंखे अॼु तूं हार पाराए, अॼु इज़त सां प्रोटोकॉल करे तूं हुनखे सलाम कर, क़यामत जे ॾिहाड़े हुनजी का इज़त का वक़ार ख़ुदा वटि न हूंदो। अमलनि जो वक़ार आहे क़यामत जे ॾिहाड़े। हिकिड़ी गिराठ जो मसइलो आहे मौलाना, हिकिड़ी गिराठ खां हिते माण्हू ॾिस खोड़ वीचारा बेगुनाह, ऐं असां वटि बि अंधो कानून आहे, अल्लाह रहम करे। कोर्टुनि जे अंदरि 2-2, 3-3, 4-4, 5-5 साल केस हलंदा, पोइ बि कोर्टुनि मां अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि खे इंसाफ़ त मिले थो, रब जी ज़ात में इहो बि शुक्र आहे त अल्लाह वारा वेठा आहिनि। पर वरी जेके असां वटि वॾेरड़ा जेके फ़ैसिले करण वारा, पोइ हे बा फ़लाणे जी ज़मीन ते साईं खातो फ़लाणे जो 50 जरेब जे मथां कब्ज़ो थी वियो, हाणे फ़ैसिले वारा मशीर ओ हिते टोप निरड़ दे, ख़ुदा जो कसम आहे मां कंहिंखे ज़ाती को मक़सद ऐं निशान नथो बणायां, जेका ज़माने जी हक़ीक़त आहे उहा ॿुधायां। ऐं अल्लाह वटि असांखे हिते टोप निरड़ ते लॻो पियो हूंदुनि, बेहया उन्हनि जा चेहरा तव्हां ॾिसंदो, ख़ुदा जो कसम आहे मनहूस आहिनि। अबा ॾे हाल अहवाल चए साईं 25 जरेब हिन जा, 25 जरेब हिन जा, फ़ैसिलो ईअं ई थींदो। अबा वॾेरा ॾे हाल अहवाल असां तुंहिंजे औताक में आया आहियूं, फ़ैसिलो कीअं कई? के बा थींदो त ईअं, जे ईअं न कंदासीं त पोइ झगड़ो थींदो, पोइ माण्हू मरंदा, अदा जे पोइ माण्हू मरंदा त नुक़सानु थींदो, पोइ पछाड़ी 25 जरेब, पोइ ईअं करे इन्हनि माण्हुनि जी मिल्कियतुनि जे मथां कब्ज़ा कयो, खाओ दुनिया में ख़ुदा तव्हां खां क़यामत जे ॾिहाड़े हिसाब वठंदो। दुनिया में बि ख़ुदा उन्हनि खे तबाह कयो, नसीब उन्हनि खे कुझु बि न थींदो आहे। हा इहो खोड़ सारा अहिड़ा दुनियावी मामलात असांजे आॾो आहिनि, क़ुर मुंहिंजे बावजूदु पियो आहे। मां हिकिड़े बुज़ुर्ग जो नालो नथो वठां, अलाह वारो हिकिड़ो ख़ासि ख़ुदा जो बुज़ुर्ग आहे, जंहिं हुन सां ज़्यादती कई, हुन उते ई वेही करे मस्जिद जे अंदरि वेही करे चई मां क़ुर खणण जे लाइ तयारु आहियां, चई रब मुंहिंजी दांह तो वटि आहे, बसि भरे ॾिनई हुनखे पैसा, 2 ॾिहाड़ा बि मस गुज़रिया, 15 लाइ 20 लख वरितई, ख़ुदा हुनखे हणी करे अहिड़ो कई जो नौजवान पुटु हुनजो हलियो वियो, पिनण जहिड़ो उहो माण्हू थी वियो। मुंहिंजा आदा हीअ दुनिया जे अंदरि जेकॾहिं खाईंदे बि सही, हिकु त ख़ुदा तोखे इते बि ज़लील कंदो, हिन दुनिया बि तुंहिंजी ज़लील थींदी, पर आख़िरत में तुंहिंजी ख्वारी तुंहिंजी मुक़दर आहे। आई ॻाल्हि सम्झ। ऐं जंहिंखे रब साईं माल ॾिनो आहे, वरी माल जी ज़कात अदा न करे, रिवाज जे अंदरि अचे थो उनजे लाइ बि सख़्तु मामिलो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन साहिबि ज़हबिन वला फिज़्ज़तिन ला युअद्दी मिनहुमा हक़हुमा इल्ला इज़ा कान यौमल क़ियामह सुफ़िहत लहू सफ़ाइहु मिन नार फ़उहमिया अलैहा फ़ी नारि जहन्नम फ़युक़वा बिहा जंबुहु व जीनुहु व ज़हरुहु कुल्लमा बरदत उईदत लहू फ़ी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सनतिन हत्ता युक़ज़ा बैनल इबादी फ़यरा सबीलहु इम्मा इलल जन्नति व इम्मा इलन नार। जंहिंखे रब माल अता फरमायो, न सोन जी ज़कात कढई, न चांदी जी ज़कात कढई, हाणे हिन जो असर छा आहे? ज़कात न कढी आहे, हुकुम जो ज़कात जी अदा कर, सुफ़िहत लहू, पोइ हुनजो सोन ऐं चांदी जेको बि जेतिरो बि अलाह हुनखे ॾिनो न, अलाह ताला उनखे जीअं तव्हां असां बेलचो ठहिराइण जे लाइ वेंदा आहियूं न, हिकिड़ा लोह खे गरम करण वारा, ॾाटरी जे ठाहिण वारा, उन में हीअं बेलचे खे विझी करे उनजे सिधो कंदा आहिनि या उन लोह खे सिधो कंदा आहिनि, ईअं पतर वारी सूरत जे अंदरि जेको आहे उनजे सोन ऐं चांदी खे करे ख़ुदा जनम जी बाहि जे अंदरि तपाईंदो। हदीस अलाह जे रसूल, जनम जी बाहि मां तपाए करे पोइ छा कयो वेंदो? पोइ उनजो जेको सोन ऐं चांदी हूंदो उन सां उनजे अॻियाड़ी ऐं पुठाड़ी खे ऐं उनजे चहिरे खे निशान ॾंभियो वेंदो।
इहो केतिरो ओ जंहिं ॾियारे जे अंदरि हिकिड़ो ॾींहुं क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं न दुनिया जे 50,000 साल जे बराबरि आहे। पया इन सां इहो मामिलो हलंदो जेसीं ताईं वञी फ़ैसिलो थिए त हे जन्नती आहे या जहन्नमी आहे। अच्छा, किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो जंहिं वटि ख़ुदा माल ॾिनो आहे, माल जी ज़कात न ॾिनी, में आहे डगी आहे ढोर आहे, पोइ जेके सिंग हूंदा उन्हनि जा रब उहे सिंग उन्हनि जे हवाले कंदो, तिखा सिंग इहो यको पिया उनखे लॻाईंदा जेसिताईं उनजी जन्नत ऐं जहन्नम जो फ़ैसिलो थींदो। अच्छा, हिकिड़ा अहिड़ा जानवर जंहिंखे अलाह साईं ॾिना पर उनजो उहे पंहिंजनि पेरनि सां उनखे पिया हीअं चिथींदा, जीअं तव्हां असां को साग हुजे या थूम वग़ैरह हूंदी आहे जेका पंहिंजो उखरी ऐं मूरी जे अंदरि कीअं कुटींदा आहियूं, ईअं पिया हिनखे पीसींदा कुटींदा केसि ताईं जेसिताईं हिन जो फ़ैसिलो थिए थो त हीअ जन्नत में वञे थो वञे या जहन्नम जी। त मुंहिंजा अदा हीअ दुनिया आरज़ी आहे, हीअ दुनिया छॾणी आहे, दाइमी आख़िरत आहे। तव्हां असांखे पंहिंजे आख़िरत जो सुधारो करणु खपे। अलाह कंदो आहे, अलाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।